अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त अॻु में असां इसम जा टे क़िस्म पढ़िया आहियूं। अॼु असां पढ़ंदा इसम चोथों क़िस्म इसम जिन्स छा आहे ऐं उनजी वस्फ़ छा आहे। उहो लफ़्ज़ जेको जुमिले में शयुनि जे नाले खे ज़ाहिर करे अहिड़नि नालनि खे इसम जिन्स चइबो आहे। उहो लफ़्ज़ जेको जुमिले में शयुनि जे नालनि खे ज़ाहिर करे अहिड़नि नालनि खे इसम जिन्स चइबो आहे। यानी इसम जिन्स जेके शयुनि जा नाला हूंदा आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कंदो आहे। मिसाल तौरु किताब मेज़ ते आहे। हाणे किताब जेको आहे इहो इसम जिन्स आहे। मेज़ जेका आहे इहो बि इसम जिन्स आहे। टोपी अलमारी में आहे। टोपी जेका आहे उहा बि इसम जिन्स आहे। अलमारी जेका आहे उहा बि इसम जिन्स आहे। ईअं ई असां इसम जा जेके ॿिया मिसाल आहिनि इसम जिन्स जा, सोन, चांदी, लोह, गिलास, जेके बि शयूं असां यूज़ कयूं था उहे सभु इसम जिन्स आहिनि। उमेद तव्हां जी वीडियो मां तमामु बहितरीनु सिखियो हूंदो ऐं असां नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।